मुहर्रमुल हराम के भलारे महीने में भली जगह मस्जिद में भले प्रोग्राम में अल्लाह ताला तमाही असां के अचण जी सआदत नसीब फरमाई। अल्लाह मिठड़े खां दुआ है अल्लाह ताला तमाही असां सभिनी जो अचण वेहण ॿुधण ॿुधाइण पांजे रज़ा जे ख़ातिर पांजे बारगाह में मंजूर ऐं मक़बूल करण फरमाए। जिन दोस्तन ही खैरात जो प्रोग्राम किया अल्लाह बाजारे खां उन्हनि जे लाइ भी दुआ है अल्लाह ताला उन्हनि जे माल इज्जत औलाद में बरकत अता फरमाए। मुखाग में असांजे सिंध धरती जो बेहतरीन वाइद इस्लाम सैयद हबीबुल्लाह शाह बुखारी अल्लाह ताला संदन उम्र इज्जत में बरकत फरमाए। उन्हनि जे खिताब खां मुस्तफ़ीज़ थिया। मुखां बाद में वही बी शख्सियत मौलाना रहीम बख्श साहब सोमरो उहे भी अनकरीब अवान यादो आहिनि इंशाअल्लाह अज़ीज़ उन्हनि जो मवाइद ॾिसण खां बि मुस्तफ़ीज़ थींदो। केर आया उन्हनि छा ॿुधायो असुल ॻाल्हि इहा आहे कोशिशि कजे त गौर सां ॿुधी उन्हनि ॻाल्हियुनि ते अमल कजे। बसि थोरो हिकिड़े कन खां ॿुधोसीं ॿिए कन खां कढियोसीं फ़ाइदो न थींदो। फ़ाइदो तॾहिं आहे जॾहिं माण्हू ॿुधण खां पोइ उन्हनि ॻाल्हियुनि ते अमल करण जी कोशिशि करे। मुहर्रम जो महीनो कुर्बानी जो महीनो मुहर्रम जो महीनो सआदतुनि जो महीनो मुहर्रम जो महीनो शहादतुनि जो महीनो ही असांखे दर्स थो ॾे त इमामुल अंबिया जे नक्शे क़दम ते हलण चाहे कहिड़ी बि तकलीफ़ अचे उहा बर्दाश्त कजे पर मुस्तफ़ा जे तरीक़े खे न छॾे। पुट तव्हां ॻाल्हायो खटो ओॾा ॻाल्हायो यो पानी ते रख तूं जंहिंखे ज़रूरत पवंदी पीअंदो तूं छॾे ॾे विच ते रख तूं न रोई। मुहर्रम जो महीनो आलमन को तव्हां ॿुधो हूंदो हे महीनो इस्लाम जी शुरूआत जो पहिरियों साल जो पहिरियों महीनो आहे। मुहर्रम जी शुरूआत इस्लामी साल जे पहिरें महीनो मुहर्रम। इन मुहर्रम में वॾा सारा वाक़िया थिया। सब खां पहिरियों वाक़ियो इहो त अल्लाह तबारक व तआला ज़मीन इहा जेके अल्लाह तबारक व तआला ठाहिण फरमाई उहो मुहर्रम जो महीनो। ईअं किताबनि में वेंदो आहे त ज़मीन ते पहिरीं बरसात उहा बि मुहर्रम जे महीने में पई। अॻु में ज़मीन ते बरसात न। ईअं बि किताबनि जे अंदरि ईंदो आहे त हज़रत आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह तबारक व तआला जन्नत में रहायो वरी जन्नत खां वठी हेठि ज़मीन ते मोकिलियो इहो बि मुहर्रम जो महीनो। ईअं भी किताबनि जे अंदरि ईंदो आहे त हज़रत नूह अलैहिस्सलाम खे पंहिंजी क़ौम वारनि न मञियो। हज़रत नूह अलैहिस्सलाम खे तकलीफ़ ॾिनऊं। हज़रत नूह अलैहिस्सलाम वॾो ॿेड़ो तयारु कयो ओचितो ज़मीन फाटी पई आसमान तो मींहुं उठो उहो वॾो ॿेड़ो तरणु शुरू थी वियो। जेके चढ़िया बचा जेके न चढ़िया सभु ग़रक़ थी विया। उहो हली करे कुझु ॾींहंनि खां पोइ मथे जूदी जबल जे चोटीअ ते करार वरितो उहो बि महीनो मुहर्रम जो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम के बाहि में विधो वियो। अल्लाह ताला बाहि जो कमु साड़ण आहे। बाहि जो कमु साड़ण आहे। चवंदा आहिनि कखु पन साड़ींदी सुके आले खे साड़ींदी छो त कमु बाहि जो साड़ण आहे। पर हे पहिरियों वाक़ियो आहे जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम के बुतनि भञण जे ॾोह में वक़्त जे निमरूद बादशाह बाहि जो वॾो आड़ाह ॿाराए करे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे उन में फिटो करायो। वो इंदो आहे किताबनि जे अंदरि त बाहि एॾी वॾी हुई एॾी वॾी हुई जो बाहि जे वेझो को वञी न पियो सघे त इब्राहिम अलैहिस्सलाम खे कीअं विझनि। मजबूर थी करे शैतान हुननि खे ॾस ॾिनो हिकिड़ी वॾी खांभाणी ठाहियूं। खांभाणी ठाहे जीअं पींघ चवंदा हो हा न पींघ ते वाह लोॾो ॾिबो आहे त पींघ ते परे ईअं हिकिड़ी वॾी खांभाणी ठाहियूं। कुझु माण्हुनि वठी इब्राहिम अलैहिस्सलाम खे उन में विहारे हीअं लोॾा ॾेई ॾेई हीअं जो खणी सटियूं त इब्राहिम अलैहिस्सलाम विच बाहि में। अञा बाहि में इब्राहिम अलैहिस्सलाम पहुतो त अल्लाह ताला जो बाहि खे हुकुम थियो त या नार कूनी बरदम व सलामन अला इब्राहिम ऐं बाहि अॼु थी पओ थदड़ी थदड़ी थी पओ इब्राहिम ते पर सलामती वारी थदड़ी। अब कॾहिं कॾहिं पाणी जो तव्हां फ्रिज में रखंदा हो त पाणी नलके जो हूंदो आहे न पोइ कुझु वक़्त खां पोइ उहो वरी पाणी ॼमी वेंदो आहे। माना थधि एॾी थींदी आहे उन में अंदरि अहिड़ो सिस्टम रखियो अथऊं जो रखो त तव्हां नलके जो पाणी पर कुझु घड़ियुनि खां पोइ उहो बर्फ़ थी वेंदो ॼमी वेंदो। त अल्लाह ताला बाहि खे हुकुम कयो त थदड़ी थी पओ पर अहिड़ी थदड़ी जो सलामती वारी। ईअं न त वरी हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे सुकाए छॾी या नार कूनी बरदम व सलामन अला इब्राहिम थधी थी पर अहिड़ी जेकी सलामती वारी। उहो बि मुहर्रम जो महीनो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम
फिरौन जो लश्कर कढ मूसा अलैहिस्सलाम पंहिंजनि साथियुनि सुधो अॻिते अॻियों अची विया त दरियाह अची वियो पुल कोन ही दरिया ते हज़रत मूसा खे पंहिंजे उमतनि चयो त साईं हाणे काॾे वञूं ओ इहा धूड़ नज़र थी अचे इहे असांजे कॾहिं फिरौन वारा अचनि था असांखे मारींदा तो त असांखे माराए छॾियो नबी मूसा अलैहिस्सलाम चयो हाणे काॾे वञूं अॻिते टपण जी बात कान्हे दरिया पोयों दुश्मन जो लश्कर असां त तुंहिंजे चवण ते मरी वियासीं तॾहिं मूसा अलैहिस्सलाम अल्लाह जे आॾो सजदो कयो त रब हे त मुंहिंजे चवण ते निकिता पर हीअ कैफ़ियत आहे अल्लाह से फरमाए मूसा दिलि न घबरा इहा लठ जेकी हथ में थी दरिया खणु तुंहिंजो कमु लठ हणणो आहे अॻिते कमु मुंहिंजो आहे हज़रत मूसा अलैहिस्सलाम लठ हईं त 12 रस्ता थी पिया 12 रस्ता ईअं किताबनि में ईंदो आहे जे हीअं माना पाणी हीअं थी वियो माना हे हिकु रस्तो वरी हे ईअं जो वॾो हिन पासे ॾों पाणी बीजी वियो ईअं माना जाड़ो तारो पाणी बीज विया ईअं विच में रस्ता थी विया 12 पर सुकल हज़रत मूसा अलैहिस्सलाम चवनि त लही पओ हलिया पार थिया हो पार थिया पोयों लश्कर अचे पहुतो उन्हनि जो ॾिठो त हिन दरिया में रस्ता अहिड़े नमूने सां अॻु में हुया कोन हे काॾों आया हे त को मसलो ॿियो थो नज़रे तॾहिं फिरौन साथियुनि समेत रस्ते उन ते दरिया जे वट ते बीह रहियो अल्लाह ताला जिब्रील खे हुकुम फरमायो त जिब्रील वञ अॼु मूसा अलैहिस्सलाम सां ताउन करे जिब्रील अलैहिस्सलाम जो आयो त इहे फाटल लटड़नि में माण्हूअ जे सूरत में ॾुबड़े घोड़े ते चढ़ी करे उन जाइ ते आयो हेॾो ईंदे ईंदे अचे करे उन रस्ते में लाथे घोड़ो हुननि जो लश्कर वारनि ॾिठो त हीउ मुसाफ़िर माण्हू सादड़ो माण्हू इहो जो लथो आहे चइबो त रस्ता आहिनि तॾहिं त लथो आहे न हे हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम हलंदो वञे थो पोयों हुननि बि लश्कर वारनि चयो त चइबो रस्ता ने लही पओ लही पिया जिब्रील अलैहिस्सलाम अलाह जे हुकुम सां जुदा थी वियो अॻिते विच ते पहुता अलाह साईं पाणीअ खे हुकुम कयो त पाणी मिली वञ पाण में जेको हीअं मथे बीठो पाणी मिलियो त मूसा अलैहिस्सलाम पार थी वियो पंहिंजनि साथियुनि समेत फिरौन लश्कर समेत ॿुॾो इहो बि मुहर्रम जो महीनो माना मुहर्रम जे में हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे वाड़ियूं त फांसी था ॾियूं अल्लाह तबारक व तआला मथां छत खोल रहा जिब्रील मार्फत मलाइकनि जे मार्फत आसमान ते खणाए छॾियो हुननि चयो त असां फांसी था ॾियूं अल्लाह ताला मथे खणाए छॾियो इहो मुहर्रम जो महीनो ईअं रिवायतुनि में अचे थो त सैयदना फारूक आज़म जी शहादत बि मुहर्रम जी 1 तारीख़ थी सैयदना हुसैन साईं जी शहादत 10 मुहर्रम ते थी ईअं बि किताबनि में ईंदो आहे त क़यामत जॾहिं थींदी उहा बि मुहर्रम में थींदी माना मुहर्रम एॾो वॾो मसइलो आहे किताबनि जे अंदरि ईंदो आहे त जंहिं मुहर्रम जो 2 रोज़ा रखिया 10 सां गॾु 9 या 10 सां गॾु 11 ॼण त सॼे साल जे रोज़नि जो अल्लाह ताला उन जे अमालनामे में अजुर थो लिखाए एॾो वॾो सवाबु आहे माण्हुनि में इहो आहे त शायदि मुहर्रम जी फज़ीलत सैयदना हुसैन साईं जे करे आहे ईअं न आहे इहा ॻाल्हि सम्झो माण्हुनि जे लेखे त शायदि मुहर्रम जी फज़ीलत हुसैन साईं जी शहादत खां पोइ आहे ईअं न आहे इहे वाक़िया जेके तव्हांखे ॿुधायूं सभु मुहर्रम जे महीने में आहिनि ऐं हज़रत हुसैन साईं खे बि अल्लाह ताला इन भलारे महीने में शहादत नसीब फरमाई सैयदना फारूक आज़म खे बि इन भलारे महीने में शहादत नसीब थी मुहर्रम इन्हनि जे करे फज़ीलत वारो न बणियो अल्लाह ताला मुहर्रम खे अॻई फज़ीलत वारो बणायो आहे अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला शल तव्हां ई असांखे मुहर्रम महीने जी फज़ीलत सम्झण जी तौफ़ीक़ अता फरमाए ईअं बि किताबनि में ईंदो आहे त जंहिं ख़ुशूसन 10 मुहर्रम ते पंहिंजे घर भातियुनि ते कुशादगीअ सां ख़र्च कयो खाधो पीतो भलो कई पंहिंजनि बचनि ॿारनि जे लाइ अल्लाह तबारक व तआला हुन जे माल इज़त औलाद में बरकत थो अता फरमाए मुहर्रम जूं वॾियूं फज़ीलतूं अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह ताला शल तव्हां ई असांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फरमाए इहो ई मुहर्रम जो महीनो आहे जंहिंजी 1 तारीख़ सैयदना फारूक आज़म जी शहादत रोज़े रसूल में तदफ़ीन इहो ई मुहर्रम जो महीनो आहे 10 तारीख़ करबला जे मैदान ते इमामुल अंबिया साईं जे प्यारे ॾोहिटे सैयदना हुसैन साईं खे नंढड़नि मासूमनि समेत बेदर्दीअ सां ज़ालिमनि शहीद कयो अल्लाह ताला जी उन्हनि ज़ालिमनि जे मथां किरोड़ा दफ़ा लानत हुजे जिन हुसैन सां दगा कई ऐं हुसैन सां ज़ुल्म कयो अदा असांजो अक़ीदो इहो आहे जिन सोणे हुसैन सां दगा कई हुसैन सां ज़ुल्म कयो अल्लाह ताला जी उन्हनि ज़ालिमनि जे मथां किरोड़ा दफ़ा लानत हुजे उहे बदवक़्तनि पंहिंजी उक़बा उन्हनि ख़राब करे छॾी अल्लाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला शल तव्हां असांखे हुसैन साईं जे नक्शे क़दम ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए हुसैन साईं जी ताबेदारी सीनो कुटणु कोन्हे मथे में चाकू हणणु कोन्हे पुठीअ ते ज़ख़्म करणु कोन्हे हुसैन साईं जी ताबेदारी आहे त हुसैन वेंदे वेंदे करबला जे मैदान ते बि निमाज़ जे लाइ सजदे में सुर रखियो इहा हुसैन जी ताबेदारी आहे जीअं हुसैन जो तरीक़ो आहे अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह ताला शल असां मुस्लमाननि खे उन अपनाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए माना वेंदे बि हुसैन साईं करबला में निमाज़ न छॾी पोइ असां ताज़ा तवा न हुजऊं
ऐं डंडा ॾोटा हुजूं पोइ बि निमाज़ जे वेझा न हुजूं सदायूं हुसैनी ईअं छड़ो चवण सां हुसैनी न थींदो हुसैन जे किरदार खे अपनाइण सां हुसैनी थींदो मां रब खां दुआ थो कयां त अल्लाह ताला सभिनी खे सोणे हुसैन जे नक्शे क़दम ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए शान वारो आ हुसैन मान वारो आ हुसैन शान वारो आ हुसैन मान वारो आ हुसैन पांच प्यारो जिंद जान करे वयो कुर्बान सच्चे दीन जे खातिर सच्चे दीन जे खातिर सच्चे दीन जे खातिर सच्चे दीन जे खातिर शान वारो आ हुसैन मान वारो आ हुसैन पांच प्यारो जिंद जान करे वयो कुर्बान सच्चे दीन जे खातिर सच्चे दीन जे खातिर नकी झुकियो नकी झुकियो नकी विकियो ही दिलेरो आहे छो जो शेर जो पुट भी हुंदो शेर आहे नारे तकबीर नारे तकबीर तुझो हुसैन मुझो हुसैन तुझो हुसैन मुझो हुसैन नकी झुकियो नकी झुकियो नकी विकियो ही दिलेरो आहे छो जो शेर जो पुट भी हुंदो शेर आहे इए जान कुर्बान कंदो केर आहे शान वारो आ हुसैन मान वारो आ हुसैन पांच प्यारो जिंद जान करे वयो कुर्बान सच्चे दीन जे खातिर सच्चे दीन जे खातिर सच्चे दीन जे खातिर सच्चे दीन जे खातिर दिसी जंहिंखे हर वक्त ठरंदा आका वरी उनखे शफ़क़त मां खणंदा आका दिसी जंहिंखे हर वक्त ठरंदा आका वरी उनखे शफ़क़त मां खणंदा आका ॾाढो प्यारो ॾोहटे खे घुरंदा आका ॾाढो प्यारो ॾोहटे खे घुरंदा आका शान वारो आ हुसैन मान वारो आ हुसैन पांच प्यारो जिंद जान करे वयो कुर्बान सच्चे दीन जे खातिर सच्चे दीन जे खातिर सच्चे दीन जे खातिर सच्चे दीन जे खातिर अली बाबो नबी नानो आए जाजू केडो शहादत में मिठड़ो वा मुमताज केडो अली बाबो नबी नानो आए जाजू केडो शहादत में मिठड़ो वा मुमताज केडो खुदा जो मथिस थी वयो राज केडो शान वारो आ हुसैन मान वारो आ हुसैन पांच प्यारो जिंद जान करे वयो कुर्बान सच्चे दीन जे खातिर सच्चे दीन जे खातिर सच्चे दीन जे खातिर सच्चे दीन जे खातिर